बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां सां गॾु अॼु जो मेहमान आहे हाफ़िज़ वज़ीर अली महर। अचो त गॾिजी हाफ़िज़ वज़ीर अली महर सां गुफ़्तगूअ जी शुरूआत कयूं। हाफ़िज़ साईं, तव्हां क़ुरान मजीद जी तिलावत जॾहिं शुरू कई, पहिरियों तव्हां मदरसे में आयो जी, त तव्हांजी उन महिल सिर्फ़ नाज़रा क़ुरान पाक पढ़ण जी हुई या तव्हां अची दाख़िल हुई हिफ़्ज़ जे लाइ? नाज़रा मां पढ़ियल मां वली असां हिफ़्ज़ शुरू कयो हुओ। अच्छा जी जी। हिफ़्ज़ तक़रीबन घणनि सालनि में तुंहिंजो थियो? हिफ़्ज़ मां तो मक़ामी शुक्र हुयो, माना जे ॿाहिरि किथे पढ़ां त 2 सालनि में कयां, पर मक़ामी हुयासीं, पंहिंजे शहर में हुयासीं, कॾहिं ईंदा हुआसीं करे न 4 साल लॻी विया मूंखे। अच्छा जी जी। 4 सालनि में तव्हां हिफ़्ज़ अल्हम्दुलिल्लाह 2002 में शुरू कयो हुओ। हाणे तव्हांखे 2002 में शुरू कयो हुओ। 2006 जे शुरूआत में दिस्तार थी मुंहिंजी। जी जी। तव्हांजो उस्ताद केरु हो? उस्ताद मुंहिंजो उस्ताद साईं मोहतरम जनाब साईं मोहम्मद उमर मीरानी साहब। अच्छा जी जी। तमामु बहितरीन आहे। साईं जी ज़ियारत असां बि कई आहे। जी जी जी। मखण माण्हू आहे उस्ताद असांजो, मोतबर माण्हू आहे हाफ़िज़ साईं। तव्हांजे उस्ताद जी असां बि तारीफ़ था कयूं। अल्हम्दुलिल्लाह। हाफ़िज़ साईं, तव्हां कहिड़े मदरसे में पढ़ियो? मदरसा गौसिया जीलानिया, दरगाह हाजी अब्दुल लतीफ़ शाह जीलानी शिकारपुर। जी जी जी। हाणे तव्हां भला रमज़ान शरीफ़ में ख़त्म तरावीहनि में बि पूरो कंदा आहियो, मस्जिद जी बि ड्यूटी कंदा आहियो, या तव्हां ॿियो को कारोबार कयो? रमज़ान शरीफ़ में हर साल अल्हम्दुलिल्लाह 2005 खां वठी अल्हम्दुलिल्लाह 2024 ताईं रब नसीब कयो। अॻिते बि इंशाअल्लाह हयाती रही ऐं ज़िंदगीअ साथ ॾिनो। तक़रीबन घणा साल थिया आहिनि तव्हांखे हिते मस्जिद में ड्यूटी? माना 19 साल थी। तव्हांजी पगार मुक़ररु थियल आहे? कुझु बि न, फीस सभी लाइ ड्यूटी ॾींदो आहे, न कंहिंखां वठंदा आहियूं। माशाअल्लाह, तव्हां तमन्ना ई रखी आहे त 19 सालनि में तव्हां काई बि पगार कंहिंखां तलब न कई आहे या कॾहिं मुक़ररु न कई आहे कंहिं? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। हाफ़िज़ साईं, तव्हांजो भला कीअं सिलसिलो रहियो आहे? तरावीह बि इन ई मस्जिद में पढ़ायो? जी जी साईं, तरावीह में 2005 खां वठी हिते ई पढ़ाईंदो आहियां ऐं जुमो अल्हम्दुलिल्लाह 2011 खां वठी हिते शुरू कयो हुओ। जी, जुमो में मां पाण ई पढ़ाईंदो आहियां ऐं जेका 5 वक़्त निमाज़ आहे उहा वरी 2019 खां वठी शुरू मां पाण ई कराई। तव्हां पगार जो नथा वठो त तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थिए? तव्हां कहिड़े तरीक़े सां पिया पंहिंजो निमाज़ पढ़ाए वरी तव्हां निकिरी वञो था, पंहिंजो वरी दुनवी कमकार करे था अचो? जी जी जी। वापार वग़ैरह या ढोर ढगीअ जो कमु? हा अल्हम्दुलिल्लाह। वरी साॻो ई अची मस्जिद में वरी? हाफ़िज़ साईं, संगत दोस्त सभु ॾिसंदा हूंदा। जी जी। असां तव्हांखे कुझु तिलावत शरीफ़ ॿुधंदासीं, हिकिड़ी काई सूरत जेका चंद सिटुनि में हुजे उहा असांखे ॿुधायो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल मुनाफिकीन युखादिऊन अल्लाह व हुवा खादिउहुम व इज़ा कामू इलस सलाति कामू कुसाला युराऊन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिका ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए वमन युद्लिलिल्लाहु फलन तजिद लहू सबीला या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मोमिनीन अतुरीदून अन तजअलू लिल्लाहि अलैकुम सुल्तानम मुबीना इन्नल मुनाफिकीन फिद्दरकिल अस्फलि मिनन नार वलन तजिद लहुम नसीरा इल्लल्लज़ीन ताबू व अस्लहू व तसमू बिल्लाहि व अख़लसू दीनहुम लिल्लाहि फउलाइका मअल मुमिनीन व सौफ युतिल्लाहुल मुमिनीन अजरन अज़ीमा मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कानल्लाहु शाकिरन अलीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाफ़िज़ साईं, इन सूरत जो नालो छा हुयो? सूरत निसा या 5 सिपारे में ऐं 5 सिपारे जो आख़िरी रुकू आहे।
अच्छा जी जी वॾी महिरबानी हाफ़िज़ साईं, तव्हांजो टाइम वरितोसीं। अल्लाह पाक तव्हांजे इल्म में वधीक इज़ाफ़ो कंदो। असांजे लाइ बि दुआ कंदा कयो। अल्लाह पाक असांखे बि हिदायत वारो रस्तो अता करे। जेकी ही असांजा दोस्त अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, असांजा फॉलोवर, जी जी उन्हनि जे लाइ बि ख़ुसूसन दुआ कंदा कयो ऐं उन्हनि जे लाइ बि अल्लाह पाक उन्हनि खे अजुर ॾींदो। तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह वरी असां जूं मुलाक़ातियूं थींदियूं रहंदियूं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह सलामत रखदो मदीने